Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सदर आरिफ अलवी इस्लामाबाद में मकानी चूंडुनि वारो बिल बिना सही जे वापस करे छॾियो। ऐवान सदर मां जारी कयल बयान में चयो वियो आहे त बिल इन करे वापस कयो वियो आहे जो इन सां मकानी चूंडुनि में वधीक देर थी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत जी उभराई में खयल क़दमनि सबब मकानी चूंडूं ॿ भेरा देर जो शिकार थियूं आहिनि। सदर आरिफ अलवी जो चवणु आहे त हुकूमत जी बदनीयती सबब इस्लामाबाद में मकानी चूंडूं न थी सघियूं। 50 यूनियन काउंसिल जी तकबंदियुनि खां पोइ इलेक्शन कमीशन 21 जुलाई ते मकानी चूंडुनि जो ऐलान कयो। पोलिंग जी तारीख़ जो ऐलान थियण बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत यूनियन काउंसिल जो अंगु वधाए 101 करे छॾियो। यूसीज़ जो अंगु वधाइण सबब मकानी चूंडूं मुलतवी थी वयूं। सदर आरिफ अलवी चयो त बल्दियाती कानून में तरमीम वारे बिल मूजिबि हाणे यूनियन काउंसिल जो अंगु वधाए 125 कयो वियो आहे। यूसीज़ जो अंगु वधाइण सबब मकानी चूंडूं ॿीहर रोलड़े जो शिकार थियूं। मेयर उसका आएगा जिसको कराची वाले चाहेंगे। मेयर पाकिस्तान पीपल्स पार्टी का मेयर वो आएगा जो कराची की आवाम चाहेगी। तो वो भत्ताखोरी खत्म हो गई है और इंशाल्लाह ताला कराची में अब कभी नहीं होगी। वो इस शहर को अब कोई बंद नहीं कर सकता जैसे पहले हुआ करता था। वो एक मोटरसाइकिल पे बंदा आता था, यूं इशारे करता था, आप लोग सब अपनी दुकानें बंद करके चले जाते थे। अब है किसी में हिम्मत तो करे। हाँ, शहर में प्रॉब्लम्स हैं लॉ एंड ऑर्डर की, मैं आपको ये बताऊं, लेकिन कोई दहशतगर्दी नहीं है। कराची में भत्ताखोरी ख़त्म थी चुकी है। कराची जो ईंदड़ मेयर पीपल्स पार्टी जो हूंदो। कंहिंमें दम आहे त कराची शहर बंद करे ॾेखारे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो गुलिस्तान जौहर में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर चयो त MQM जा धड़ा पाण में मिली रहिया आहिनि त कंहिंखे एतिराज़ न हुअणु घुरिजे। सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां 95% पाणी निकाल कराए चुका आहियूं। दादू ऐं ख़ैरपुर ज़िले जे कुझु इलाइक़नि में पाणी अञा मौजूदु आहे। बोर्ड दौरान बेघर थियल माण्हुनि खे घर ठाहे ॾियण लाइ कम ज़ोर शोर सां जारी आहे। 20 लख घरनि जी सर्वे मुकमल कई वई आहे। वॾे वज़ीर गुलिस्तान जौहर में फ्लाईओवर जे कम जो मुआइनो कयो। वॾे वज़ीर सूबाई वज़ीर शर्जील मेमण, नासिर शाह ऐं ॿियनि सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे तरक़ियाती मंसूबनि जो जाइज़ो वरितो। वॾे वज़ीर एक्सप्रेस वे सिटी जे कम जो जाइज़ो बि वरितो। वॾे वज़ीर एक्सप्रेस वे ते क्रिकेट खेॾंदड़ नौजवाननि सां गॾु रांदि बि खेॾी।